बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम अदावदा। तू हिते कीअं? छो अदावदा मां हिते छो नथो अची सघां? तव्हां शायदि विसारे वेठा आहियो त आउं बि उन ई पीउ जो पुटु आहियां जंहिं पीउ जा तव्हां पुट आहियो। हिन जाइदाद ते ओतिरो ई हक़ आहे जेतिरो तुंहिंजो आहे। पोइ मां छो नथो अची सघां हिते? ऐं तव्हांजो भाउ आहियां, मुंहिंजो बि हिन दौलत ते ओतिरो ई हक़ आहे जेतिरो तव्हांजो आहे। पोइ मां छो नथो अची सघां? छा जो तुंहिंजो हक़ आहे? बाबा साईं तोखे पंहिंजी हयाती में हिसो ॾेई छॾियो। अदावदा उहो त मां खाई खपाए चुको आहियां, पर हाणे हिन मां मूंखे हिसो खपे। ही मुंहिंजो हिसो आहे, मुंहिंजो हिसो। हिन ते मुंहिंजो ऐं मुंहिंजे पुट गुलाम जो हिसो आहे, गुलाम जो। अदावदा मां कमु ई अहिड़ो कंदुसि, न रहंदो बांस न वॼंदी बांसुरी। नादर ख़ान तूं चवण छा थो चाहीं? छो त नादिर ख़ान उहो नांग आहे जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। पोइ तव्हांखे ऐं तुंहिंजे पुट खे मां कीअं थो बख़्शे सघां? तोखे जेको करिणो आहे वञी कर, मुंहिंजे नज़रुनि जे अॻियां टरी वञ। हींअर मां वञा थो, पर अदावदा यादि रखजांइ, मूं मां चङाई जी उमेद न रखजांइ। हा हा जेको करिणो अथई वञी कर, हल। अॼु खां पोइ मुंहिंजो तव्हां सां रत जो रिश्तो ख़तमु ऐं दुश्मनीअ वारो रिश्तो शुरू। तव्हांखे नादिर ख़ान जी दुश्मनी ॾाढी महांगी पवंदी, छो त नादिर ख़ान उहो नांग आहे, नांग जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई छॾींदो आहे। बाबा जी बाबा। बाबा चाचा असां ॾेढी का छो पियो करे? बाबा तुंहिंजो चाचा वॾो ज़ालिम माण्हू आहे। अरे बाबा असां चाचा कहिड़ो ॾोह कयो? न पुट, असां को बि ॾोह न कयो। तूं घबराए न। ऐं मां हींअर वकील खे फ़ोन करे पूरी जाइदाद तुंहिंजे नाले जो कयां। पुट तुंहिंजे नाले मां फ़ोन थो कयां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
अचो अचो वकील साहब वियो 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 हुकुम कयो रईस कादर ख़ान तव्हां ख़ैर में मूंखे यादि कयो। वकील साहब तव्हांखे त ख़बर आहे तव्हां असांजा आहियो ख़ानदानी वकील। मां हिकिड़ो तमामु अहम कमु आहे उहो तव्हांजे हवाले थो कयां। महिरबानी कयो इहो कमु जल्द खां जल्द थियणु खपे। रईस हुकुम कयो मां तव्हांजे कहिड़े कमु अची सघां थो? हाणे मां चाहियां थो त जेका बि मुंहिंजी प्रॉपर्टी आहे मिल्कियत आहे उहा सभु मुंहिंजे पुट ग़ुलाम जे नाले थी वञे। इहो कमु मां तव्हांजे ज़िमे रखां थो। उहो त ठीकु आहे रईस, पर तव्हां त अञा पाण ई पहिरें सेरे हो ऐं तव्हांजो माशाल्लाह नंढड़ो बि अञा नंढड़ो आहे, तव्हां एतिरी तकड़ि छो पिया कयो? सिकंदर ख़ान मूंखे पंहिंजे भाउ नादर ख़ान खां जान जो ख़तरो आहे, सो चाहियां थो त पंहिंजे हूंदे प्रॉपर्टी जेका बि आहे मां पंहिंजे पुट जे नाले हींअर ई रजिस्ट्री कराए छॾी। मूंखे भाउ ते एतवार न आहे। तव्हां बेफ़िक्र थियो, तमामु तव्हां जेकी प्रॉपर्टी आहे तव्हांजे नंढड़े जे नाले ते मां करे थो छॾियां। हाणे मां तव्हां खां मोकिलाईंदुसि, ठीकु आहे? बेफ़िक्र थियो। वकील साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। महिरबानी ना तूं तमामु मुंहिंजो पुराणो दोस्त आहीं ऐं कंहिं बि क़िस्म जो को कमु हुजे मां हर वक़्तु तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां। महिरबानी करो ओके। करो। कहाँ तुझे बनायो सब बर्बाद कर बनायो। अरे ने भाग आप जो बुधाई दे दे वो सकने बिचो हूँ ओने रो है ना रेस उन्हें हूँ घुराया थी हूँ कोनो नाज़ के कोरत में काला कोट पायो ही जानना ना उहे घुराया था जी। भाग आओ वकील चाहे ओ इहो घुराया था। जे तव्हां मुर्शी न कंदो न त असुल बर्बाद थी वेंदो। कमदार मां ईअं थियणु हरगिज़ कोन ॾींदुसि। मां आहियां वो जो मिल्कियत थींदी ग़ुलाम जे नाले, हरगिज़ न। हा भोतार साईं ईअं का मुर्शी कयो। कमदार तोखे ख़बर आहे त मां नादिर ख़ान आहियां, नादिर ख़ान। ऐं नादिर ख़ान वो नाम आहे नाम जेको बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। भोतार साईं ईअं का मुर्शी कर। वॾेरो कातर अचे थो हेॾा छोकिरो बि गॾु अथसि। वॾेरो न चईसि, हाणे हुन वटि कुझु बि न रहंदो। तोखे त ख़बर आहे त मुंहिंजो नालो आहे नादिर ख़ान। नादिर ख़ान उहो नांग आहे, नांग जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। बाबा साईं मूंखे त ख़बर आहे हींअर हू वॾेरो रहंदो ई कोन को हुन वटि का शइ करणु रहंदी। अदा वॾा कंहिंखे पियो ज़मीनूं घुमायूं, जेको ज़िंदगी न रहंदो उनखे। नादिर ख़ान होश कर। अदा वॾा मूं तोखे चयो न त मुंहिंजो नालो नादिर ख़ान आहे, नादिर ख़ान।
नादिर खान वो नांग आहे जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। अॼु तव्हां ॿिन्ही जो खेल ख़तम ऐं पोइ हिन सॼी मिल्कियत जो वारिस ही नादिर खान हूंदो। नादिर खान नादर खान होश कर ए बिली मां तुझो सगो भाउ आहियां, तू मूंखे मारी दे। ए बिली मां तुझो भाउ आहियां, वॾे भाउ खे तू मारी दे। तुझो दिमाग़ त ठीकु आहे। चयमि न त नादिर खान उहो नांग आहे, नांग जेको बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। तव्हां ॿई मुंहिंजे लाइ कहिड़ी शइ आहियो? तव्हांखे बख़्श कंदुमि कॾहिं बि न। अचई थी तू तो हले वन साले में तो के मारे चली दा तू तो हले वन। नालो नादिर खान आहे ऐं नादिर खान नांग आहे, नांग जेको बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो। हाणे गुलाम भॼी वियो, वञो फट पिसल हल भॼ। मुझे बच्चा मुझे मारे सांगा। उथी बाबा उथी। तू केर आई? आए तेरो ढनल छो आई बाबा? चाचा मारस कादिर खाना जो पुत्र आया हुन मुझे बाबा के मारे छडियो। चाचा मुखे मारे सांदा मुखे बच्चा। अकबर तुझी भलाई नहीं में आए त ही छोकरो असा जे हवाले कर। इहो रईस नादिर खान जो हुकुम आहे। मारे इस नादिर खान जो न पर रईस कादिर खान जो हारी आया। ऐं ही मुंहिंजी मुजेरी जो पुटु आहे ऐं हींअर मुंहिंजी पनाह में आहे ऐं हिन खे मां कॾहिं बि अव्हां जे हवाले न कंदुसि। छो थोड़े पंहिंजे मौत खे दावत ॾी। ही असांजो दुश्मन आहे। इज़त सां चवाई थो त हिन खे असांजे हवाले कर। अकबर खान जी पनाह में आयल ही मासूम अकबर खान जी साम में आहे ऐं आऊं मोए माराए खां सवा ही अव्हां जे हवाले न कंदुसि। हिन जो मतिलबु गिह सिधे आंगुर सां न कंदो, उन खे असांखे टेढ़ो करिणो पवंदो। हल पुत्र त घर हलूं, तुंहिंजा ॿिया भाइर इंतज़ार कंदा। ही तव्हांजो भाउ आहे ऐं हिन जो नालो गुलाम आहे। अच्छा बाबा ये असांजो भाउ आहे। पुट अॼु खां पोइ तव्हां ॿ न 3 भाइर आहियो। पाण में प्यार मोहबत सां रहो ऐं हिन खे कॾहिं बि धारियूं न सम्झिजो। सम्झी वियो न बाबा? हा बाबा सम्झी वियासीं। गुलाम पुट ही मुंहिंजा पुट ऐं तुंहिंजा भाइर आहिनि, अनवर ऐं असगर। हा चाचा सम्झी वियसि। बाबा चाचा न चओ, तूं बि मुंहिंजो हिन वांगुरु पुटु आहीं। अॼु खां पोइ तूं मूंखे बाबा चओ।
ठीक है सब चल मोबाइल उदासे किया तो सुल्तान वाला शाबाश मुंहिंजा शेरो शाबाश मूंखे पक्का त अॼु तव्हां गुलाम खे ख़तमु करे आया हूंदो परेश अॼु असां कामयाबु न पर नाकाम थी आयासीं। अड़े ही तव्हां छा था चओ तव्हांखे ख़बर आहे त नादिर ख़ान खे शिकस्त पसंदि न आहे। परेश असां गुलाम खे पूरो करे छॾियो हा पर विच में अकबर अची वियो। त पोइ अकबर खे बि पूरो करे छॾियो हा। तव्हांखे मूं चयो हो त हर हाल में गुलाम खे ख़तमु करे अचिजो। परेश सिर्फ़ु हिकिड़ो मौक़ो ॾियो बाक़ी इन गुलाम ऐं अकबर ॿिन्ही जा लाश तव्हांजे क़दमनि में हूंदा। बोतार साईं मां तव्हांखे अॻे चयो आहे त हिनखां को कमु कोन थींदो आहे निकमार हिननि जी मानी पुत्र खे ॾेई छॾियो। कमदार ताना न ॾे तव्हां मूंखे रंगनि वारो कमु कयो आहे न जे मुड़ुसु हुजो आहे त ईअं मोटिजो आहे हिते जे मां हुजां त रईस बस कर हाणे बस कर। सुल्तान हिकु ॻाल्हि यादि रख मां तोखे आख़िरी मौक़ो ॾियां थो ऐं हाणे बि जे तूं नाकाम थी आहीं त पोइ मूंखे तूं पंहिंजो मुंहुं न ॾेखारिजांइ छो त तोखे ख़बर आहे त मुंहिंजो नालो नादिर ख़ान आहे। रईस तव्हांखे जल्दी ख़ुशख़बरी मिलंदी। बस बस माण्हुनि जी शिकिल चङी न हुजे त गॾ में गॾु ॻाल्हि चङी कबी आहे। अड़े तव्हांखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो नादिर ख़ान आहे नादिर ख़ान ऐं नादिर ख़ान उहो नाग आहे जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा खाई वेंदो आहे। वालेकुम सलाम। सुल्तान ॾे ख़बर काफ़ी टाइम खां वठी गुम में अॼु ज़ाहिर थियो हुई। हा यार चई सही थो ॾिसी तो हालात अहिड़ा लॻा पिया आहिनि। तोखे त ख़बर आहे त नादिर ख़ान ऐं कादिर ख़ान जी दुश्मनी असुलु उरूज ते आहे। बाक़ी यार इन जी इहा दुश्मनी अरूज ते ई पोइ इन जो छा थियो? ऐं हाणे कादिर ख़ान खे नादिर ख़ान मारे वेठो। इन ई परेशानी में यार यको ज़ाहिर ई कोन हुओ। इहा तुआरी ॻाल्हि सही आहे। पाड़ी खे वियो त ख़ैर आहे। अरे सिर्फ़ु कुआरी कोन्हे हे ॾिस पिस्टल बि खयल आहे। तो वटि पिस्टल बि कहिड़ी ख़बर दुश्मन केॾी महिल किथां बि वार करे सघे थो। बाबा पंहिंजूं शयूं लाज़मी पाण वटि महफ़ूज़ हुजनि। पहले ईअं न कर हिते मां दुकानदार आहे मूंखे माराईंदे या वाह महिरबानी करे मां थो ॿुधाई मुंहिंजे दुकान खां टरी वञ। मुंहिंजे बचनि जी रोज़ी आहे उहे बचनि जी रोज़ी पियो कयां हिते। महिरबानी करे हितां टरी वञ हलियो वञ। छा थियो हिते मूंखे माराईंदे या तूं कोन थो मरी तुंहिंजो साथ हला थो वञे मां वेठो आहियां। आउं हिते ग़रीब वेठो आहियां तूं सुभाणे पोइ मुंहिंजी ॻाल्हि कंद में ॻाल्हायूं हलियो वञे त तोखे छा कंदुसि? बाबा तूं परेशान न थी जेसीं मां हिते वेठो आहियां तूं बेफ़िक्र थी वे मां वेठो आहियां। तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। को बि माण्हू आयो त मुंहुं मां ॾींदोसांसि। तूं परेशान न थी थधो थी गर्मी लॻी पई आहे दिमाग़ु ख़राबु करे छॾी इन ई ॻाल्हि असां अचूं ई कोन था। छा इहो तूं छा थो चई बाबा मारिजी वियो? हा मां सच पियो चवां सुल्तान बाबा खे मारे। गुलाम तुंहिंजे करे असांजो बाबा मारिजी वियो। न अदा तुंहिंजे करे असां यतीम थिया। अदा तूं सच थो चवीं। तूं मनु साईं तो ते निभाग जो सायो आहे ऐं तुंहिंजे करे असांजो पीउ असांखे छॾे हलियो वियो। न न इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। अदा हीअ असांजे पीउ जो कातिल आहे। तूं असांजे घर मां निकिरी वञ। न त मां मनूस न आहियां। न अदा सुल्तान मुबारक हो जी मुबारक हो। ख़ैर मुबारक हूँ पर छाजू मुबारक हूँ ख़बर त पए। बाबा तो जो मोकिलियो त अकबर खे मारे अच तो अकबर खे असुल गोलनि मां परूण करे आयासीं। छा अकबर खे पूरो करे आया हो? सलाम अथव मञियो मां साईं।
मञियो मां वाकई जवान आयो पर इहो ॿियो ख़बर गुलाम उन्हीं खे पूरो कयो अथव या सुल्तान गुलाम तो भाॼी वियो। हक़ीक़त में गुलाम भॼी वियो या तव्हां हुनखे मारियो न आहे? सुल्तान हक़ीक़त पुछी त गुलाम मासूम हुयो, असां हुनखे न मारियो, असांखे दिलि में रहम अची नाहे मारियो। हाणे जेका रईस मुंहिंजी बेइज़ती कंदो उहो बर्दाश्त केरु कंदो? हाणे इन गुलाम खे मां किथे ॻोल्हींदुसि? तव्हां कीअं बि कम जा न आहियो। इहो मासूम गुलाम तव्हां खां बची वियो। निकिरी वञो मुंहिंजे नज़र सां, टरी वञो हितां, टरी वञो। ॿुधायो त इहो कमीनो गुलाम किथे आहे? हुनखे असां घरां कढी छॾियो, पोइ हिते न ईंदो। किथे कूड़ त नथा ॻाल्हायो? चाचा सुल्तान अॼु खां वठी असां तव्हां सां गॾु आहियूं। जिथे गुलाम खे ॾिसंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। गुलाम असांजो दुश्मन आहे। छोकिरा का बि चालाकी न कजो, न त मूंखे सुञाणो था। सुल्तान मुंहिंजो नालो आहे, सुल्तान। मां वञा थो, ॾिसां थो त गुलाम मूंखां केतिरो थो बचे। भाऊ दे ख़बर रईस कादर ख़ान जे उतां खे तालो लॻो पिया छो? काॾे विया आहिनि छा? वकील साहब तव्हांखे ख़बर न आहे छा? कादर ख़ान मरिजी वियो, कल्ह हुनजो टिजो। ओ नो, इन जो मतिलबु त जेको रही सघे डपु हो सो ई थियो। जी वकील छा पिया चओ? कुझु न भाऊ, इहो त ॿुधायो त हुनजो पुटु ग़ुलाम किथे आहे? ज़ालिमनि गुलाम खे बि मारण जी कोशिशि कई। हिकु ॻोठाणे अकबर हुनखे पनाह ॾिनी, पर अॼु ज़ालिमनि अकबर खे बि मारे छॾियो। ग़ुलाम उन्हनि खां फ़रार थी वियो। ॿार आहे मासूम आहे, ज़ालिमनि खां किथे लिकी सघंदो? को बि कमु कोन थो ॾियण, परेशान करे छॾियो असांखे। रुगो हिननि खे मोकिलियो आहे। हिन मासूम गुलाम तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो जो हिनखे तव्हां मारो था? तोखे इहा ख़बर नाहे? हीअ जेका कादिर ख़ान जी जागीर आहे न, इहा सॼी जागीर इन गुलाम जे नाले ते आहे। ऐं नासिर ख़ान जो हुकुम आहे त इन गुलाम खे ई ख़तमु कयो। उन ई खे ॾिणु ख़तमु कयो कोन। हाणे परेशान मां अची थियो आहे। हाणे गुलाम त बची वियो, हाणे गुलाम त ख़बर नाहे त काॾे भॼी वियो। हाणे मां त परेशान थी वियो आहियां। हाणे कीअं कयां, छा कयां? हाणे को अटकल थो कयां। हाणे रईस सां वञी को कूड़ थो हणां। चवां थो त गुलाम मुंहिंजी वाह में टपो ॾिनो आहे, बचंदो ई कोन। पोइ जॾहिं 15 सालनि 20 खां पोइ जॾहिं वॾो थींदो, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। जॾो का मींहुं तॾो का पाणी। हाणे तूं सुकून सां वेह, मां हलां थो। शाम खां हाणे दिमाग़ु ख़राबु करे छॾी। सर मुबारक अथव, तव्हांजा दुश्मन ख़तमु थी विया। खैर मुबारक। पर लाश किथे आहिनि? रईस दरगाह ते विया दुआ घुरणु। जीअं दरगाह जे हथ तां निकिता त अकबर खे पूरो करे छॾियो अथऊं। बाक़ी इहो गुलाम भॼी वञी वाह में टपो ॾिनो। बाबा साईं, हू ॿारु आहे। जे बिरांत में टपो ॾिनो, इहो हितां किथां बचंदो? कोन बची सघंदो। इन जो मक़सदु त
हाणे हिन जागीर जो वारिस सिर्फ़ु नादिर ख़ान हूंदो। नादिर ख़ान ईअं ई सम्झ रहे सर, ईअं ई सम्झो। छोकिरा केरु आहियो तव्हां? हिते छो आया हो? असां अकबर जा पुट आहियूं। गुलाम जे करे असांजो पीउ मरिजी वियो। हाणे असांखे को बि साथ न आहे। साईं मुफ़्त में नौकर पिया मिलनि, बदिले में कमु पिया कंदा, हथ रखो न। ठीकु आहे छोकिरा, तव्हां हिते रही सघो था। अॼु खां पोइ तव्हां मुंहिंजा माण्हू आहियो। सिर्फ़ु हिकु चकर मोकिलियो ॾे, पगल में वेही अहिड़ी बंदूक हणंदो मुंहिंजो आंडा फिटा ॿाहिरि निकिरी वेंदा। छोकिरा छा थो सोची? सर कुझु बि न। छोकिरा ॻाल्हि कन खोले ॿुधो, जेकॾहिं का बि चालाकी कयव त मुंहिंजो नालो नादिर ख़ान आहे। ऐं नादिर ख़ान उहो नाक आहे, नाक जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे, सम्झो? बाबा साईं सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पुत्र साईं ही कोरट सबोरी जो लेटर आयो आहे तव्हांजे नाले ते आहे, अंग्रेज़ी में मूंखे ख़बर कान्हे छा जो आहे। कंहिं पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे, कंहिं जा ॾींहं पूरा थिया आहिनि, कंहिं पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। नादिर ख़ान ते दरख़्वास्त कई आहे। शायदि हुनखे ख़बर न आहे कमदार, शायदि हुनखे ख़बर न आहे त नादिर ख़ान उहो नाक आहे, नाक जेको बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई छॾींदो आहे। बसि हिकु दफ़ो मुंहिंजे साम्हूं अचे त ख़बर पइजी वेंदसि। असां तुंहिंजे साम्हूं आहियूं नादिर ख़ान। बैरिस्टर सिकंदर ख़ान, तुंहिंजी मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे? ही आहे गुलाम रईस नादिर ख़ान जो पुटु ऐं हिन जागीर जो असली मालिक। बैरिस्टर सिकंदर ख़ान, गुलाम त 15 साल पहिरीं मरी चुको आहे, उहो वरी किथां ज़िंदा थियो? हिन जागीर जो वारिस मां आहियां, सिर्फ़ु मां। इहा तुंहिंजी ग़लत फहमी आहे त गुलाम मरी चुको आहे। गुलाम अॼु तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। बैरिस्टर सिकंदर ख़ान, लॻे थो तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। अड़े गुलाम त 15 साल पहिरीं मरी चुको। गुलाम खे मूं मुंहिंजो पुटु बनाए ऐं पढ़ायो आहे, ऐं हिन जागीर जा ओरिजिनल कागज़ बि मूं वटि आहे। जेकॾहिं शराफ़त सां जागीर ख़ाली कंदे त ठीकु, जे न त बस बैरिस्टर बस, तोखे शायदि ख़बर न आहे त नादिर ख़ान उहो नाक आहे, नाक जेको बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई छॾींदो आहे। नादिर ख़ान बस वक़्त जी ॻाल्हि आहे। कल्ह वक़्तु तुंहिंजो हो ऐं अॼु वक़्तु मुंहिंजो आहे। इहो केरु तोखे खे ॿुधाए त सुभाणे छा थींदो? चकरा नादिर ख़ान जे अॻियां ज़ुबान थो हलाईं, तोखे मां ॾिसी रहंदुसि।
ही आयो हो बदनसीब जेको चंगेज़ खान जो शिकार थिए। चंगेज़ खान ही वो शख़्स है जंहिंजे लाइ मूं तोखे फ़ोन कयो हो ऐं ही ज़िंदा रईस जे बंगले ते पहुचाइणो आहे। इहो कमु मुंहिंजे लाइ को बि मसइलो न आहे, पर इहो बि तोखे ख़बर हुअणु घुरिजे त चंगेज़ खान बिना मुआवज़े जे कुझु कमु न आहे कंदो। चंगेज़ खान ही आहे एडवांस, बकाया पैसा कमु थियण खां पोइ। सुल्तान मूंसां कॾहिं बि दोखे जो न सोचिजांइ, छो जो मुंहिंजो नालो चंगेज़ खान अथई, चंगेज़ खान। ऐं चंगेज़ खान मौत जो ॿियो रूप अथई, मौत जो ॿियो रूप। चंगेज़ खान मां पंहिंजे वाइदे ते पूरो आहियां ऐं जेको वाइदो कयो आहे उहो निभाईंदुसि। सुल्तान जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तूं बेफ़िक्र थी वञी वेही रह। सुभाणे के सिज में इहो हमरा तव्हांजे क़दमनि में हूंदो। यारो यारी माशा अल्लाह। आशुक ॿियो ख़बर निसार कहिड़ी सलाह में लॻा पिया आहियो? जो अकबर ग़रीब के मारे यार असां वॾी ग़लती कई आहे। हाँ यार गुलाब वॾी ग़लती कई अथई। सुल्तान जे चवण में अची अकबर खान खे मारियो अथई, वॾी ग़लती कई अथई यार। पोइ यार हाणे भला छा सोचो अथव? गुलाब यार जे मुंहिंजी सलाह वठो त छो न पाण टई गॾिजी करे नी सुल्तान खे मारियूं। यार हिन नेक ॻाल्हि में देर छा जो, हींअर ई हलो त कयूं था सुल्तान खे पूरो। हलो अचो हलो त पोइ हींअर ई था हलूं। सुञाणे थो? तव्हां हिन शख़्स खे छा था ॻोल्हियो? तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए त हमरा किथे आहे? न न मां न ॿुधाईंदुसि। ॿुधाई था त तुंहिंजा वॾा बि। तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं? मां तव्हां खां पुछी सघां थो हिनखे छो था मारियो? हिन असां सां मुहाॾो अटकायो आहे ऐं तव्हांखे त ख़बर हुअणु घुरिजे त चंगेज़ खान सां मुहाॾो अटकाइण जो अंजाम छा हूंदो आहे। आख़िर ॻाल्हि छा आहे सर, तूं ई ॿुधाए। गुलाम हिननि मूंखां तुंहिंजो ॾस पुछियो, मूं न ॾसियो इन करे मारियो। अच्छा तूं आहीं गुलाम? हले वठो हिननि खे खणी हलो। खुशबू पुट इहो शहर जो बदमाश चंगेज़ खान हो। ॿिनि शख़्सनि खे क़ैद करे नादर खान जे बंगले ते पिया वञनि। हाँ बाबा, नादर खान वॾो ज़ालिम माण्हू आहे। हाँ पुट इहो सच आहे त नादर खान वॾो ज़ालिम आहे। मूंखे यादि आहे अॼु खां 15 साल पहिरियां पंहिंजे भाउ कादर खान खे मारे हुनजी सॼी दौलत ते कब्ज़ो कयो ऐं रेस कादर खान वॾो रहमदिल ऐं नेक माण्हू हो ऐं हुनजे पुटु ग़ुलाम खे बि माराए छॾियो। वाह, ग़ुलाम उहो न हो पर ज़िंदा हो। पुट तोखे कंहिं ॿुधायो ग़ुलाम ज़िंदा आहे? हाँ बाबा, कल्ह मुंहिंजी मुलाक़ात बैरिस्टर सिकंदर सां थी। हुन मूंखे ॿुधायो कि ग़ुलाम मोहन आहे। पुट सच पुछी त मूंखे वॾी ख़ुशी थी कि ग़ुलाम ज़िंदा आहे। अदा छा ग़ुलाम
गुलाम हाणे पंहिंजे पीउ जो प्लान वठी सघंदो? अॼु इहो तला ई ॼाणे थो। नादर खान मुंहिंजो जिगरी यार हो, पाण गुलाम जो पूरो पूरो साथ ॾींदा। ऐसा वठ पंहिंजी अमानत ऐं मुंहिंजी अमानत मूंखे ॾे। हाँ हाँ चंगेज़ खान, छो न, पहिरीं तुंहिंजी अमानत। कंदार वञ चंगेज़ खान जी अमानत खणी आ। चाचा साईं, तो छा सम्झो त ही किदड़ असांखे हिते वठी आया? न न चाचा न, असां हिते पाण आया आहियूं, पाण। न त हिननि में एतिरो दम ई न आहे जो असांखे हिते वठी अचनि। चाचा, जिन गिदड़नि जे सहारे हली थो, उन्हनि में एतिरो दम ई न आहे जो हिन शींहं जो शिकार कनि। शींहं जो। अरे तूं पाण खे शींहं थो सम्झी? मूंखे त बिल्लो थो लॻे, बिल्लो सभु झंग जो। बिल्लो हूंदे तूं, मां बाज़ आहियां, बाज़। हिक ई चंबे सां ॿई तारा कढी छॾींदुसि। त पोइ थी वञनि ॿ हथ। हाण ॿुधा त शींहं कहिड़ा ऐं बिल्लो कहिड़ा। नादर खान, चओ चंगेज़ खे गुलाम खे छॾे ॾे, न त चंगेज़ छॾे दे गुलाम खे। चाचा साईं, हींअर त असां वञूं था, पर यादि रखिजां, पंहिंजी ईंदड़ मुलाक़ात ॾाढी दिलचस्प थींदी। अगरि त मां तोखे नादर खान जे लाइ छॾियो आहे, मगर जेकॾहिं ॿीहर साम्हूं आहे त न बचंदे। तव्हां केरु ऐं मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथई? तूं रईस नादर खान जो भाइटियो आहीं न गुलाम? मैडम, मां तव्हांखे सुञाणे ई कोन। आईंदो मुंहिंजो रस्तो न रोकिजां, सम्झी? आख़िर केसी ताईं बचंदे? हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजो थियणो पवंदई।
जहांगीर खान खे फ़ोन कयो। हा जहांगीर खान छा कंदो? कुझु कोन करे सघंदो। न ॾिसूं भला। हा फ़ोन कयांसि। खैर आहे अॼु ॾाढा गुस्से में था लॻो। हा न गुलाम जे करे परेशान आहियां। मूंखे गुलाम खे हर हाल में ख़तमु करिणो आहे, न त हू वकील सां मिली मूंखे नुक़सानु पुॼाईंदो। रईस ही आहिनि अनवर असगर। ही चवनि था त असां गुलाम खां पंहिंजे पीउ जो पलांद वठंदासीं। असां गॾिजी गुलाम खे ख़तमु करण जे लाइ अहिड़ो प्लान ठाहियो आहे। जेकॾहिं तव्हां अनवर ऐं असगर सां मिली इहो कमु कयो त मां तव्हांखे सोन में तोड़े छॾींदुसि। रईस तव्हां सिर्फ़ु पुलिस सां ॻाल्हाए, पुलिस वारो मसइलो हल कयो, बाक़ी कमु असांजो आहे। पुलिस खां तूं बेफ़िक्र थी, आउं हींअर ई थो पुलिस सां ॻाल्हायां, पर यादि रखिजो हर कमु प्लान सां थियणु घुरिजे। रईस तव्हां बेफ़िक्र थियो। त पोइ ठीकु आहे, वञी गुलाम खे ॿुधायो त नादिर खान उहो नाक आहे, नाक जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। वञो। अटी परे थियो मूंखां, किथे मां तव्हांखे न मारे विझां, छो जो अॼु मां होश में न आहियां। छा ॻाल्हि आहे वॾा, अॼु तव्हां होश में ई न आहियो? हुन ॼट जे पुट जी इहा मजाल जो हुन मूंसां दुश्मनी कई, चंगेज़ खान सां दुश्मनी। हुनखे शायदि इहो ख़बर न आहे त आऊं मौत जो ॿियो रूप आहियां। वॾा गुलाम खे सबक़ सिखाइणो पवंदो। गुलाम सां ईअं सम्झ त हाणे मुंहिंजी ज़ाती दुश्मनी आहे। हाणे त हुनजो अहिड़ो तहशर कंदुसि जो हुन जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं ऐं हुनखे मौत जो ॿियो रूप ॾेखारिणो ई पवंदो। गोतार साईं, गोतार साईं, मुबारकूं मुबारकूं। ख़ैर मुबारकूं, पर ॿुधाए त सही छा जूं मुबारकूं? प्लान कामयाब थी वियो, प्लान खे पुलिस नथी वई, खंभे खणी वियसि। वाह कमदार वाह, तुंहिंजो वात गुलाब असल वाह जी ख़बर आदि थी, दिलि ख़ुशि करे छॾे कमदार। बाबा साईं सूबेदार खे कर फोन ॾिनी त जल्दी में चालान करे छॾे, अॻिते वञे फांसी वञी खाए। हा कमदार, सभु कुझु थींदो, सभु कुझु थींदो, वही इंतज़ार कर। कीअं लॻो मुंहिंजो प्लान? रईस अॼु असल दुश्मन जी दांगी भञी छॾी आहे। हा अनवर, तव्हांजो इहो कमु करे मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। महिरबानी रईस।
हले साणी सक ना भी मुझे निशान दे दा ता भी हो भी वन ॾिसी अचां जीरो अचां मरी वियो हिन कुत्ते वांगुरु हाणे हिते छा ॻाल्हि आहे एतिरा ॾाढा परेशान पिया लॻो अरे सोना ॾाढो ग़लति थियो आहे थियो छा है अनवर कुछ ॿुधायो बि सही न भाई सोभा गुलाम आज़ाद थियो छा गुलाम आज़ाद थियो इहो तव्हां छा था चओ अरे सोना हैबत उनखे माफ़ करे छॾियो आहे रईस उनखे न सिर्फ़ माफ़ कई पर उनखे पंहिंजे घर में बि पनाह ॾिनई बाबा साईं वकील गुलाम सां गॾु इन हैबत खे बि सबक़ सेखारणो पवंदो होतार साईं जेकर अञा तव्हां कुझु न कयो त इहे टे गॾिजी असांखे ख़तमु करे छॾींदा मां सोचां थो तव्हां कुझु सब्र कयो इन हिबतरे खे ख़बर न आहे नादिर ख़ान आहियां मां नादिर ख़ान ऐं नादिर ख़ान उहो नाग आहे नाग जेको बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे गुलाम तूं छा सोचियो आहे तुंहिंजा दुश्मन त तमामु घणा चालाक आहिनि खुशबू को मुंहिंजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि तो न ते जंहिंखे रब रखे उनखे केरु टके भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा हिन खे दिलि ॾियणु हुन खे दिलि ॾियणु हिन खे दिलि ॾियणु हुन खे दिलि ॾियणु इहो हूंदो कारोबार आहे पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा
खबरदार सुल्तान खैर में अचण थियो चंगेज़ खान रईस नादर खान जो हुकुम आहे त इन हैबत जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे ऐं हुन ग़ुलाम खे पनाह ॾिनी आहे ऐं ग़ुलाम खे पनाह ॾेई हुन पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। हैबत सुभाणे को सिज न ॾिसे। रईस खे चओ हुनजो कमु थी वेंदो। हैबत जे छोकिरी खे अगवा करे रईस नादर खान जे बंगले ते पहुचाए तोखे तुंहिंजो मुआवज़ो मिली वेंदो। बेफ़िक्र थी सुल्तान तूं जीअं चवंदे तीअं ई थींदो। यार गुलाम तोखे शाबस आहे तोसां दुश्मन हेतिरो कयो ऐं तो मूंखे ॿुधायो बि न। सर तोखे त ख़बर आहे गुलाम यारनि जो यार आहे। मूं सोचियो त तोखे का तकलीफ़ न ॾियां। तूं मुंहिंजो यार न पर भाउ ऐं भाउ। तुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु अचे ऐं मां चुप रहां ओए लानत आहे मुंहिंजे ज़िंदगीअ ते लानत। बसि यार निसार हाणे छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। ईअं कीअं छॾियां गुलाम? जेकॾहिं तूं पंहिंजे ॾुखनि में मूंखे शरीक नथो करी पोइ आउं सम्झंदुसि त तूं मूंखे पंहिंजो नथो सम्झी। जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त तूं हर वक़्तु असां गॾु हूंदी। खुशबू पुट गुलाम किथे आहे नज़र कोन पियो अचे। बाबा गुलाम पंहिंजे दोस्त निसार ॾे वियल आहे। खबरदार हैबत खान ही कहिड़ी बदतमीज़ी आहे कंहिं इज़तदार जे घर में ईअं घिड़ी ईंदा। हैबत खान मौत जो फ़रिश्तो कॾहिं बि ॿुधाए नाहे पाण ई नाज़िल थींदो आहे। ऐं हाणे इहो ई ॿुधाए त गुलाम किथे आहे? मूंखे गुलाम जी कहिड़ी ख़बर। तव्हां हितां निकिरी वञो न त ॾाढो बुरो असरु थींदो। बुरो असरु? इहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। मरण जे लाइ तयारु थी पढ़ा। वक़्त जी अमानत चंगेज़ खान भाउ जो कमु कयो अथई। हाणे इन गुलाम जे महबूब सां मां निकाह कंदुसि। रईस याद रख ज़ुल्म आखिर ज़ुल्म हूंदो आहे। कुफर जा पोट किरदा तुंहिंजे ज़ुल्मनि जो अंत थींदो। पर यादि रख हिकिड़ी ॻाल्हि ज़ुल्म एतिरो कजां जेतिरो तूं सुभाणे बर्दाश्त करे सघीं। बस कर छोकिरी। तोखे ख़बर नाहे त मुंहिंजो नालो नादिर खान आहे। नादिर खान ऐं नादिर खान उहो नाम आहे जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। कंदार वठी वञ छोकिरी खे। छॾ मूंखे। चलो रे सर हाणे पंहिंजे बि यारो यारी। माशाअल्लाह। बाबा साईं भाउ जी अटकल सोची अथव। छोरी खे छॾाइण गुलाम ज़रूरु ईंदो। हा बाबा साईं वाह जे अटकल सोचियो। हाणे गुलाम पाणे डोड़ंदो ईंदो ऐं शिकार असां पाणे कंदासीं।
मूंखे तुंहिंजो इंतज़ार हो। छा ॻाल्हि आहे गुलाम? ख़ैर त आहे? मूंखे इमरजेंसी में घुरायो अथई? हा दोस्त, हाणे वक़्तु अची वियो आहे दुश्मन खां इंतकाम वठण जो। गुलाम, इहो त आऊं तव्हांखे शुरू खां चवंदो पियो अचां, तव्हां हरू भरू डर पिया ॾियो। निसार, तोखे हिकु कमु करिणो आहे। हा हा, हुकुम कर। निसार, तोखे सिर्फ़ु इहो कमु करिणो आहे त चंगेज़ खान जो ठिकाणो हथ कर। ॿुधाए मूंखे त उहो कमीणो किथे रहंदो आहे, बाक़ी कमु मुंहिंजो आहे। दोस्त, इहो तूं कमु करे ॾे, इहो एहसान तुंहिंजो सॼी ज़िंदगी भर रहंदो। वाह दोस्त वाह, दोस्त बि चवंदो ऐं एहसान जी ॻाल्हि थो करी। आऊं त गुलाम ला सिर ॾियण लाइ तयारु आहियां। दोस्त, तूं ई लक्ष्मी रिफान। चङो गुलाम, पोइ हलाए भाई। बेड़ा ई पार। गुलाम, अॼु तूं न बचंदे। गुलाम, अॼु तुंहिंजो खेल ख़तमु। तव्हां पंहिंजो तारीफ़ त करायो, आयो केरु ऐं छो था मारणु चाहियो? यादि कर गुलाम, अॼु खां 15 साल पहिरियां तुंहिंजे करे असांजो पीउ मारिजी वियो। छा तव्हां बाबा अकबर जा पुट अनवर ऐं असगर आहियो? हा, असां उन अकबर जा पुट आहियूं। जंहिं ॾींहं खां असांजो पीउ मोह, असां उन ॾींहं खां सुकून सां न सुता आहियूं। 15 साल असां इंतकाम जे बाह में सणंदा रहियासीं। अॼु तोखे मारे असां पंहिंजो पलांत पूरो कंदासीं। जेकॾहिं इंतकाम जे बाह में सड़ो आहे त पोइ पंहिंजे पीउ जे कातिल सां गॾु न हुजो आहे। बस गुलाम, बस। छा मतिलब? तूं चवण छा थो चाहीं? तव्हांजे पीउ खे नादिर खान मारियो हो। यार, बात मसलो बस तव्हांजो तो पीउ बहादुर हक़ सच ते सिर ॾियण वारो हो। हक़ सच ते साथ ॾेई पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई शहीद थी वियो ऐं हमेशह जे लाइ अमर थी वियो। अरे अरे तव्हां ॿिन्ही उन ॾींहुं मूंखे घर मां धिका ॾेई कढियो। अरे न रुगो पंहिंजे पीउ जे रोह खे रंजायो आहे, ऐं परवरदिगार खे बि पाण खां नाराज़ कयो आहे। अरे तॾहिं त ॿई ॼणा पीउ जे कातिल जे क़दमनि में पिया हो। अरे इन खां वठी परवरदिगार जी बि तव्हांजे मथां कहिड़ी नाराज़गी हूंदी? बस यार गुलाम, हाणे असांखे अहसासु थियो आहे त असां ग़लति हुआसीं ऐं तो असांखे आईनो ॾेखारे ऐं असांखे अहसासु ॾियारियो। बस गुलाम, बस। तूं असांजियूं अखियूं खोले छॾियूं। असांजी अखियुनि ते पटी बदल हुई। यार गुलाम, असांखे माफ़ कजाए। असां पहिरें ॾींहं खां नादिर खान सां इन्ही जे करे गॾु हुयासीं जो असां पंहिंजे पीउ जो बदिलो वठी सघूं। पर वक़्तु गुज़रण सां असां नादिर खान जा माण्हू थी वियासीं ऐं हुन असां खां वॾा ज़ुल्म कराया आहिनि। असां वॾा ज़ालिम आहियूं। असांखे माफ़ कजांइ गुलाम, असांखे माफ़ कजांइ। मूंखां माफ़ी छाजी था घुरो? जेकॾहिं माफ़ी घुरणी अथव
सामने रब खां घुरो यार मां तो गुनाहगार आहियां अचो सीने सां लॻो मुंहिंजा भाउर यार नूर यार दस कर मुझी तव्हां सां का बि नाराज़गी कान्हे अॼु बि मुंहिंजा भाउर आहियो अॼु बि मुंहिंजा भाउर गुलाम वाक़ई तूं अज़ीम इंसान आहीं असां तोसां एतिरो कुझु कयो वरी बि तूं असांखे माफ़ कयो असां पंहिंजे ग़लतियुनि जो अज़ालो करणु चाहियूं था असां इन क़ाबिल न आहियूं वरी बि तुंहिंजो साथ ॾेई गुनाहनि जो अज़ालो करणु चाहियूं था त पोइ ॿुधायो तव्हां छा था करणु चाहियो असां चाहियूं था त तुंहिंजो साथ ॾेई असां नादर ख़ान खे ख़तमु कयूं छो त तुंहिंजे पीउ असांजे पीउ जो क़त्ल आहे त पोइ मुंहिंजा भाउर वञो नादर ख़ान ॾे जीअं तव्हां उते रहंदा हो ईअं ई वञी रहो ऐं हुनजी हर ॻाल्हि ते नज़र रखो ऐं मूंखे बाख़बर रहो बाक़ी कम मुंहिंजो आहे इहा ॻाल्हि आहे असीं बि तव्हां सां गॾु आहियूं त पोइ मिलायो वचन कयो त दुश्मन खे हिन ज़ालिम धरतीअ ते रहण न ॾींदासीं गुलाम मूं चंगेज़ खान खे ॾिठो आहे ख़बरदार जेको जिते आहे उते ई ॼमी बीहे मूंखे त लॻे थो तव्हांजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थियनि तॾहिं त जी हिते पहुता आहियो चंगेज़ खान ॾींहं असांजा न पर तुंहिंजा पूरा थिया आहिनि तो असांजी इज़त में हथ विझान हाणे तूं न बचंदे चंगेज़ खान खे तव्हां मारींदो अरे मौत खे ॾिसी तव्हांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे चंगेज़ खान रखे ही न पर मां मारींदुसि अचे ही वठ खिड़ पंहिंजे भाउ खे रली में वेड़े गुलाम हीअ अथई चंगेज़ खान के तरफ का तोहफ़ो चंगेज़ खान ॿुधा मुंहिंजी ख़ुशबू किथे आहे ॿुधा मां ख़ुशबू खे रईस नादर खान जे बंगले ते छॾियो वधीक ख़बर न आहे
तूं हिते अला तई कितरे खुशबू मात बट न तो कोन दा परो कर छॾियो है हल अगो मुझे गुलाम हथियार फिटी कर न ते हिन जो मेचारो कढी ॿाहिरि फिटी कमु साईं गुलाम पुट हथियार कॾहिं बि फिटो न कजा मुझे मौत की परवाह न कर अगर तुझे करे मां मरी वियुसि न त मां बिस्मिल्लाह करे पंहिंजो मौत क़बूल ॾींदुसि न चाचा न हाणे आहे न उठ पहाड़ जे हेठि सुल्तान हिननि खे वठी हल पहिरियां जशन कंदासूं पोइ मां हुन सां निकाह कंदुसि हलो अॻियां थियो हलो कमदार बेख़बर मौलवी देर कई आहे चई आयसि या बोतार साईं मौलवी खे चई आयुसि उहो अचे पियो थो चङो थियो अची वियो मुंहिंजे पुट जो निकाह आहे बसि मौलवी अचण वारो आहे अचे त निकाह था पढ़ायूं असां ॿ ॾींहं छा ॻोठ खां ॿाहिरि वियासीं तव्हां त ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी तव्हांजो दिमाग़ ख़राबु थी वियो आहे छा ही छा पिया चओ रेस असां तोसां गॾु इन जे करे हुयासीं जो असां पंहिंजे पीउ जो पलांद वठी सघूं तव्हांखे ख़बर नाहे त नादिर ख़ान मुंहिंजो नालो आहे ऐं नादिर ख़ान उहो नाग आहे नाग जो बुख लॻण ते पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे नादिर ख़ान अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे